बेवकूफ़ माण्हुनि जी सुञाणप। दोस्तों, हिकिड़े बादशाह जी दरबार में कुझु माण्हू दाही थियण पहुता। उन्हनि शिकायत कई त बादशाह सलामत, अव्हां जी बादशाही जो ख़ैरु हुजे, अव्हां जो वज़ीर सॻोरो असांखे घटि वधि पियो ॻाल्हाए। असांखे चए पियो त तव्हांजो घटि दिमाग़ आहे, तव्हां बेअक़ल आहियो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हुकुम जारी कयो त वञो, वारो कयो, वञी हिन वज़ीर खे त मां वटि सॾु करे अचो। कुझु माण्हू वज़ीर वटि पहुता अची ऐं उन्हनि ॿुधायो त बादशाह सलामत तव्हांखे हुकुम ॾिनो आहे त तव्हां फ़ौरन अची हाज़िर थियो। जॾहिं वज़ीर बादशाह सलामत जी दरबार में अची पहुतो, उते हाज़िर थियो, बादशाह सलामत हिन खां पुछियो त ॾे त हाल वाल, वॾो ॾाहो थो थींदो वते, माण्हू तोखे सॼी सल्तनत में जेके बि माण्हू तोसां मिलनि था उन्हनि खे बेवकूफ़ थो चवे, ख़ैर त आहे, छा थियो आहे? त वज़ीर चयो त हा बिल्कुलु, इहे सभु माण्हू बेवकूफ़ आहिनि, इन्हनि जो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे। बादशाह सलामत खे ॾाढी छिड़ लॻी, गुस्सो लॻो ऐं हुन गुस्से में अची करे चयो त वज़ीर, वारो कर, इन ॻाल्हि जी वज़ाहत कर, न त सज़ा जे लाइ तयारु थी वञ। वज़ीर चयो त बादशाह सलामत, मूंखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत खपे, मां हिन ॻाल्हि खे बिल्कुलु हिन ॻाल्हि जी वज़ाहत कंदुमि। ऐं वज़ीर छा कयो त हिकु चारपाई, हिकु खट खणी अची दरबार जे ॿाहिरां उते वाणणु बीहजी वियो। ऐं जॾहिं खट वाणे पियो त कुझु माण्हू जॾहिं उते पहुचनि ऐं उतां क्रॉस कनि पिया त उहे माण्हू उते हुनखे चवनि पिया, वज़ीर छा पियो करे? वज़ीर हिकिड़ो माण्हू पाण सां गॾु विहारियो हो जेको लिखंदो वञे, उन वटि पेन ऐं पनो मौजूदु हुयो। वज़ीर चयो, लिख बेवकूफ़ जी लिस्ट में नालो। वरी इहो ई ॻाल्हाइण पिए थियो त ॿ माण्हू वरी ॿिया आया ऐं उन्हनि साॻे ई रीति वज़ीर खां साॻियो ई सुवालु पुछियो त वज़ीर ॾे त हाल वाल, छा पियो करे? वज़ीर चयो त लिख बा नालो बेवकूफ़नि में। उन खां बाद उहे माण्हू जॾहिं अंदरि दरबार में विया त बादशाह सलामत खे सॼो वाक़ियो ॿुधायो त वज़ीर ॿाहिरि जेको आहे त वेठो आहे ऐं हे माजरा आहे, हे मामिलो आहे। त बादशाह सलामत बि ॿाहिरि आयो निकिरी दरबार खां ॾिसण त छा माहौल आहे। जॾहिं उते पहुतो त बादशाह सलामत बि वज़ीर खे चयो त वज़ीर छा पियो करे? वज़ीर चयो हुन छोकिरे खे जेको पाण विहारियो ऐं पेन पने सां गॾु, लिख नालो बादशाह सलामत जो बि बेवकूफ़नि में। पोइ बादशाह सलामत खे हुन चयो, बसि सॼे ॾींहं जी सर्वे जो वाइदो कयो आहे, तव्हां मूंखे सर्वे करणु ॾियो, बाद में मां हाज़िर थो थियां। जॾहिं शाम थी त शाम जो हिकिड़ो बंदो अहिड़ो आयो त हुन वज़ीर खे जॾहिं खट वाणींदे ॾिठईं त इहो ई सुवालु कयईं वज़ीर खां त वज़ीर, खट पियो वाणे, पाण भला छो ॿिए कंहिंखां वाणाए न? हिते हुन छोकिरे खे वज़ीर चयो, अबा सियाणनि में लिखेसि नालो हिकिड़े जो। सॼी ॾींहं जी सर्वे खणी अची बादशाह सलामत जी दरबार में पहुतो ऐं बादशाह सलामत खे चयो त ॾिसो, ही माण्हू जॾहिं ॾिसनि बि था अखियुनि सां त मां छा पियो कयां, मां खट पियो वाणियां, ही ॾिसनि था पोइ बि सवाल इहो कनि था। त दोस्तो, असां वटि बि असांजे हिन माहौल में आसपास साॻियो ई असां बेवकूफ़नि में शुमार थी विया आहियूं। कीअं? वज़ाहत थोरी मुख़्तसिर कंदे मां इहो तव्हांजो टाइम न विञाईंदुमि त असां 15 सालनि खां ॾिसंदा पिया अचूं त असांजा हुक्मरान छा पिया कनि, असांखे कहिड़ा ॾटा दिलासा ॾेई करे हू वोट वठी वञनि था, उन खां बाद उहे वाइदा वफ़ा थियनि था या नथा थियनि, पर पोइ बि असां ठपे हणण में देरि कान था कयूं, पंहिंजे वोट जो इस्तेमालु सही नमूने करण में देरि नथा कयूं, पंहिंजे ज़मीर जो सौदो कई वेठा आहियूं। असां छा में शुमार थियासीं? इंसाफ़ तव्हां कजो, महिरबानी।